मीरपुर बठोड़ो पुट जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ पीरसन पीयू जो प्रेस क्लब आॾो एहतजाज जी मुज़ाहिरो। इरीगेशन मोहल्ला के रहवासी सुल्तान चांडियो प्रेस क्लब सूफ़ी शाह अनायत पेची एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौके ते पीरसन सुल्तान चांडियो साफ़ीन अॻियां धाईंदे चयो, ज़िले सजावत जो राकू सुल्तान चांडियो जो एरीगेशन बगले से लगे रहा तो 2019 बते मुझो तकरीबन छोकरो 1:30 बजे दारा घर वेठल हो जो बिजली जो कम नवी चांडियो कंदो हो। ॿाहिरां 2 जवाबदार आया, अकबर दौर वलद खुदाबश्क, असगर खडो वलद गदो खडो ऐं हिन ॿाहिरां सॾु कयो त आउं निकिरी ॿाहिरि ऐं मुंहिंजो छोकिरो घर वेठो तकरीबन 1:30 बजे जो टाइम हो। मूंखे चयूं त तुंहिंजो छोकिरो लाइट जो कमु कंदो आहे, असांखे सरकारी क्वार्टर जी लाइट ठाहे ॾे। उन ते मूं इनकार कयो त मुंहिंजो बाबा केतिरा ई चकर तव्हां कंहिं न कंहिं बहाने सां मुंहिंजे छोकिरे वठी थाणे ते मार कुट कंदा आहियो ऐं तशर कंदा आहियो ऐं दोस्ती लाइ बि तंग कंदा आहियो। इहे दाऊं छोकिरो मूंखे अॻु में ॾेई चुको आहे, जेका हिकु दरख़्वास्त मुंहिंजे छोकिरे थाणे ते DSP जे ऑफिस में ॾिनी, जेका DSP जी न पहुती। इहे ई 2 जवाबदार जेको वाहिद कीड़ा रीजरा खां वठी अॻियां पोयां करे फाड़े उछलाए छॾी। ऐं जवाबदार मुंहिंजो ईसा मंगराड़ ऐं वलद मूसा मंगराड़ उहो उन गॾु शामिल आहे। ऐं जॾहिं बि घोड़ा करियां थो या वञा थो या को माना कोर्ट में डोड़ियां थो त पुलिस कूड़ा बयान ॾे ऐं मुंहिंजो खून ॿोड़ाए थी। ऐं तंहिंखां पोइ मुंहिंजे भाउ खे ज़ोरी फ़िरैजी कयो वियो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां हुन FIR दाख़िल कई। जॾहिं त आउं थाणे ते वियुसि, मूंखे थाणे वारनि धिका ॾेई गारियूं ॾेई ॿाहिरि कढी छॾियो ऐं मूंखे पंहिंजे पुट जो फ़रियादी न कयो। हाणे मूंखे हुन महिल ऐं कूड़ा आङूठा हणी मुंहिंजे भाउ खे, हाणे मुंहिंजे भाउ आजो थी वियो ऐं क़तल थियो मुंहिंजे पुट जो। ऐं अञा ताईं उहे ई जवाबदार जेके मूंखे कसाबंदा गॾजनि था राति जो 9 बजे 8 बजे या मुंहिंजे घर जे ॿाहिरां वियो ऐं मूंखे धमकियूं ॾियनि था त तूं हाणे केस जो वधा कंदे हाणे या तोखे क़तल कंदासीं या तुंहिंजो को ॿियो पुटु क़तल कंदासीं। ऐं मूंखे तहसुब मिले, मुंहिंजो अॻु में ई पुटनि क़तल कया जंहिंजो इंसाफ़ अञा ताईं न थियो आहे। ऐं बठोड़ो पुलिस उन में इनवॉल्व आहे, सही हुनखे ख़बर आहे, DSP साहब खे बि ख़बर आहे, SHO साहब खे ख़बर आहे, जेको मुंहिंजे हथनि सां खून ॿोड़ायो अथनि। इहे ई जेके 2 जवाबदार आहिनि, रोज़ 2.5 लख रुपया मुंहिंजे कमाए मंथूर ईंदा आहिनि। ख़्वाहिशी खॾड़ा मुंहिंजी FIR पुट जी न दाख़िल थी या विच में घटि वधि कयोजे ऐं मुंहिंजो त इन्हनि जवाबदार क़तल कयो त उन जी ज़िम्मेवार बठोड़ो पुलिस रहंदी ऐं बठोड़ो पुलिस आहे। IG सिंध DIG सिंध हैदराबाद SSP सुजावल का मुतालबो कयो त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।